अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो, छा मिरबानो खे आज़ाद करण में कामयाब थी वेंदो, छा रेस बिजार खान बानो सां शादी करण में कामयाब थी वेंदो, छा बानो सां ज़बरदस्ती शादी कयो वेंदो, छा बानो इन ॻाल्हि ते इनकार कयो वेंदो, छा बानो जो पीउ चिबड़ आख़िरकार छा कंदो बानो जे करे। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन ॾिठी ऐं छोटी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों शामिर हाणे तव्हां ॾिसंदो त ज़िद कंदो ऐं रस बिचार खान खे झुकाइण जी कोशिशि कंदो। उनखे चवंदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं इन छोकिरी खे वापसि कर, अगरि जेकर तूं छोकिरी खे वापसि न कयो त पोइ तुंहिंजी मुंहिंजी तोसां जंग आहे। रस बिचार खान चवंदो शामिर मां तोखे कीअं सम्झायां त इहा छोकिरी मूं अॻुवान न आहे की तूं वञी छोकिरी जी ॿिए हंधि ॻोल्हाए कर, अगरि जेकर छोकिरी मूं वटि निकिती त पोइ मां तव्हांखे ॾंड ॾोह भरे ॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बिचार खान जेको आहे तमामु जल्दी बानो सां ज़बरदस्ती सां निकाह कंदो। मतिलबु त इन ज़बरदस्ती जे करे वेरन जी वस्ती ड्रामो अॻिते वधंदो वेंदो ऐं पोइ इन ॻाल्हि जे करे वेरन जी वस्ती ड्रामो ॾाढो मज़ो कंदो। हाणे तमामु जल्द जेको आहे बानो सां निकाह कयो वेंदो। इन ॻाल्हि ते बानो कॾहिं बि राज़ी न थींदो, बहरहाल उनजी ज़बरदस्ती निकाह कयो वेंदो बिचार खान सां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चिबड़ खे इहा ख़बर पइजी वेंदी त रस बिचार खान बानो सां निकाह करण वारो आहे, त पोइ उनजा होश खता थी वेंदा ऐं पोइ हू हिकु पल बि न सही सघंदो ऐं हू सोडा खे चवंदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं मुंहिंजो साथ ॾे त आउं बिचार खान जी हवेली मथां वञी हमलो कयां, मतिलबु त उनखे झुकाइण जी कोशिशि कयां। अगरि जेकॾहिं मुंहिंजी हवेली मथां हमलो न कयो त पोइ हू मुंहिंजी छोकिरी सां मतिलबु त बानो सां निकाह करे विझंदो, मतिलबु बानो खे पंहिंजी घरवारी करे छॾींदो। उन जे करे असांखां जेतिरो जल्दी थी सघे असां पंहिंजी इज़त ते हिफ़ाज़त कयूं, मतिलबु त पंहिंजी इज़त जी महफ़ूज़ कयूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा रस बिचार खान जेको आहे शम्स खे चवंदो त हाणे इन निकाह में का बि अॻराई थियण न घुरिजे, अगरि जेकॾहिं अॻराई थी त पोइ मां उहो तव्हांजे तरफ़ां सम्झंदुसि। शम्स चवंदो त रस बिचार खान तूं परेशान न थी, इन निकाह में कुझु बि न थींदो, रुॻो तूं निकाह करे इन छोकिरी सां। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।